दोस्तों हाणे इन ख़ूबसूरत प्यारी महफ़िल जो पंजो कलाम ॿुधंदासीं जंहिंजा ॿोल आहिनि रोज़ चवीं तो अॼु न सुभाणे। दोस्तों तमामु पंहिंजे वक़्त जो नायाब ऐं यादगार कलाम आहे दोस्तों, ख़ूबसूरत कलाम आहे। ऐं जो शाइर आहे उस्ताद बुखारी। शाइरी में माना उस्तादनि जो उस्ताद दोस्तों। जहिड़ी उस्ताद बुखारी शाइरी कई आहे तहिड़ो वरी उस्ताद जलाल चांडी माना कलाम खे ॻायो आहे तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में ऐं सुरीले अंदाज़ में ॻायो आहे दोस्तों। इन कलाम जे लाइ असांखे फरमाइश कई आहे वॾेरे नूर मोहम्मद वसाण ॻोठ रावताणी ज़िले सागड़ तालुके सिंजूरे मां, वॾेरे दिलावर वसाण ॻोठ सादिक वसाण जाम नवाज़ अली ज़िले सागड़ खां, अब्दुल वहीद हाजाणो टंडे आदम ज़िले सागड़ खां, दीदार रिंद ऐं हाफ़िज़ मोहब्बत अली ओस्ता मोहम्मद बलूचिस्तान खां। उस्ताद जलाल चांडी जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 43 शानी तव्हां ॿुधी रहिया आहियो वॾेरे नूर मोहम्मद वसाण जे ताउन सां, जेको उस्ताद जलाल चांडी जो सचो पक्को आशिक मदा परिस्तार ऐं दीवानो आहे दोस्तों मां सम्झां थो हीउ कलाम तव्हांखे बेहद पसंदि ईंदो। पसंदि अचे त असांजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं ॾिसंदा रहो तव्हांजो पंहिंजो चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते। कलाम जे तन में चईंसि रोज़ चवीं थो अॼु न सुभाणे हाय हाय हदिया हाणे हाणे सटका हाणे हुनजो महबूब जो हुनजे अचण जी करे पियो त चई सींगार करे पोइ वञा। पर उस्ताद बुखारी चए थो तूं सींगार थो करी त या बि देर आहे तूं ईअं ई वञी थो हदिया। छा थो चए सुरमो पाए वो सीध कढी थो सुरमो पाए वो सीध कढी थो केॾी दिल पर वो देर करी थो इहे वञी थो रब थो जाने पेशकेश कामरान जानी सिंधी। महबूब जी सिक हेतिरी आहे जी इंसान खे 4 अठ पर पाणी न मिले जो मरी वञे। ॿी सभु शइ खां सवाइ सम्झसि इंसान जी पर पाणी खां सवाइ न ठहंदी। ॿिए मिसरा में आशिक़ चए थो वो जेको प्यासो हो पाणीअ ॻोल्हे जेको प्यासो हो पाणीअ ॻोल्हे जेको राणो हो राणीअ ॻोल्हे जेको राणो हो राणी ॻोल्हे चए थो तोड़े मुंहिंजो हो तन मन तोड़े
खबर बुध आखिरी मिसरा में उस्ताद बुखारी दे तो सोच सको वो उस्ताद बुखारी सोच सको क्या सोचे बराबर जब सोच सको वो उस्ताद बुखारी मौत वटे थो वो फिर दो मारी मौत वटे थो वो फिर दो मारी वठत वठू मई मौजू मारे पेशकेश कामरान जानी सिंधी।